जी बिल्कुल, हैदराबाद के सेशन कोर्ट जे ॿाहिरां असां इन वक़्तु मौजूदु आहियूं जिते डिस्ट्रिक्ट बार काउंसिल जो इलेक्शन जारी आहे, जंहिंमें 52 उम्मीदवारनि हिसो वरितो आहे, जंहिंजो हींअर प्रोग्राम जारी आहे। अचो त हुन एडवोकेटनि सां ॻाल्हि ॿोल कयूं उन्हनि जो छा चवणु आहे। जी सर अब्दुल रज़ाक दर्स, जॉइंट सेक्रेटरी, कैंडिडेट फॉर जॉइंट सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद। सर को पैनल को इंडिपेंडेंट मोहम्मद यूसुफ लेगारी जो मां जूनियर आहियां, मां इंडिपेंडेंट पहिरियों दफ़ो खटे में इंशाल्लाह असीं खटे चूं या न खटे चूं वकीलनि जे साथ में रहंदासीं, वकीलनि सां गॾु रहंदासीं। लाइब्रेरी जे हिसाब सां ऐं डिस्ट्रिक्ट बार जे हवाले सां जेके मसइला आहिनि, जजनि जा जूनियर वकीलनि सां जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि लाइ असां जा खोड़ींदा। जनरल सेक्रेटरी टोटल 6 कैंडिडेट हुआ, 2 विथड्रा थिया आहिनि, बाक़ी 4 कैंडिडेट आहिनि। मुंहिंजो अमल इहो ई आहे, मुंहिंजे हिते अचण खां पोइ कॾहिं बि मूं प्रैक्टिस न छॾी आहे। रेगुलर प्रैक्टिस लायर आहियां ऐं रोज़ कोर्ट में अपियर थींदड़ आहियां। ऐं जेको मुंहिंजो आहे बिहेवियर हर वकील सां या वॾो हुजे सीनियर, उहो मुंहिंजो सीनियर आहे, नंढो मुंहिंजो भाउ आहे, सभु सां गॾु असां 6 सालनि खां वकालत कयूं था। बिल्कुलु असां तावन कयूं था, एज़ उन्हनि जो फ्री में केस में विढ़ूं था, विढ़ंदासीं ऐं विढ़िया बि आहिनि। उहो सालनि जा केस जेके पियल आहिनि, हाणे मॉडल कोर्टूं जेके थियूं आहिनि, उन खां पोइ ही स्पीडी ट्रायल थी विया आहिनि, जेके हाणे तक़रीबन 6 महीननि में मर्डर केस बि डिस्पोज आउट था थी वञनि। जी थैंक यू। हाँ जी, हाँ असलम जावेद। देखिए जी, ये डिस्ट्रिक्ट बार की तरफ से जो इलेक्शन हो रहा है सर, ये एक जमहूरियत का अमल है और इसमें आप ये देख रहे हैं कि यहाँ पर वकला की बड़ी तादाद वोट डालने के लिए बेताब है, क्योंकि वकला चाहते हैं कि पाकिस्तान में जमहूरियत का अमल हो और बाकायदा सिलेक्शन के ज़रिए नहीं बल्कि आवाम की राय के मुताबिक यहाँ पर क़यादत आनी चाहिए ताकि आवाम को उससे फ़ायदा हो। सर ये तो पैनल को सपोर्ट करना तो खैर ये मेरा पर्सनल है, मैं इसको डिस्क्लोज नहीं करूँगा, लेकिन ये कि वोट जो है वोट ज़मीर का वोट होता है और जिसको भी वोट देना है वो अपने ज़मीर को देखकर उसके मुताबिक अच्छे कैंडिडेट को वोट दें। अपने कैंडिडेट कितने को उम्मीद है? सर हमारे जो कैंडिडेट हैं 100% वो आज जीतेंगे और आज शाम को हम उनके लिए एक फतह का जश्न मनाएंगे और हमने केक वगैरह और फूलों के हार का ऐलान का ऑर्डर कर दिया है। डिस्ट्रिक्ट बार में हम जश्न मनाएंगे और इंशाल्लाह जिम खाना है, हैदराबाद क्लब है, यहाँ पर हम लोग बिल्कुल जश्न मनाएंगे और हमारे जो जीतने वाले जो वकला हैं उनके साथ इसको सेलिब्रेट करेंगे हम। सर आपका तारुफ? इंस्पेक्टर मोहम्मद अफजल, इंचार्ज सिक्योरिटी, सेशन कोर्ट हैदराबाद। तैनात कहाँ पर है? सेशन कोर्ट सिक्योरिटी। आज ये बार काउंसिल का इलेक्शन हो रहा है, उसके हवाले से आप क्या कहेंगे? इस वक्त तक अल्हम्दुलिल्लाह बड़े पीसफुल तरीके से हो रहा है और वकला की बड़ी तादाद मौजूद है, बड़ी गहमा गहमी है और लाइन आर्डर के लिए हमने स्पेशल इंतजाम किए हैं। एक्स्ट्रा नफरी भी लगी है, डीएसपी साहब सिक्योरिटी, डीएसपी साहब सिटी और एसएसपी साहब खुद मौजूद हैं, बाकी स्टाफ भी अलर्ट मौजूद है कि किसी नाखुशगवार सूरत हाल का सामना किया जा सके। आपने बंद रखे हुए नाखुशगवार क्या हुआ? बिल्कुल जी, उसके लिए ATF की मोबाइल्स और F15 के मददगार के फाइटर्स भी मौजूद हैं और एक्स्ट्रा नफरी भी मौजूद है। स्टैंड बाई है कि अल्लाह ना करे उसकी ज़रूरत पड़े तो आने जाने वाले की चेकिंग होती है? बिल्कुल जी, इसकी वॉक थ्रू और पेडिस्ट्रियन के लिए वॉक थ्रू और गाड़ियों के लिए मेटल डिटेक्टर से तलाशी ली जाती है। वकील से आपको तावन करें? बिल्कुल जी, बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह बड़े अच्छे अंदाज में चल रहा है, इसलिए कि अक्सर वकला को तो हम जानते नहीं, तो वो अपना कार्ड शो कर रहे हैं, इसकी वजह से उनको एंट्री दी जाती है। थैंक यू। मैं DSP सिक्योरिटी, मैं DSP सिक्योरिटी हैदराबाद, शाहिद अली नाम है मेरा, और ये तकरीबन पीसफुल तरीके से इलेक्शन हो रहे हैं और हमने काफ़ी हद तक यानी अपनी नफरी लगा रखी है और इंशाअल्लाह ताला जो है पीसफुल है, अभी तक पीसफुल है और इंशाअल्लाह शाम तक भी हम रवाना हैं और हमारे तमाम नफरी बिल्कुल अलर्ट बैठी। इंतज़ाम तो में नहीं या उससे ज़्यादा और अच्छा नहीं चाहिए? नहीं, इंतज़ाम ये है कि वकला तंजीम वाले भी हमसे ताउन कर रहे हैं और एक पीसफुल तरीके में जब ही हुआ है, अगर ना होता तो ये मसला हल नहीं होता।
सर आशिम लगारी मुंहिंजो नालो आहे, एडवोकेट सुप्रीम कोर्ट। ऐं मां चवां थो तमामु सुठी जमहूरी रवायत आहे ऐं हर साल जीअं असां वटि इलेक्शन थींदी आहे तमामु हेल्दी कॉम्पिटिशन आहे ऐं सभिनी धुरियुनि खे बेस्ट ऑफ लक। मां रज़ाक अब्दुल रज़ाक दर्स खे असीं जॉइंट सेक्रेटरी लाइ सपोर्ट करियूं पिया ऐं इंशाल्लाह अल्लाह साईं में उमेद आहे त खटंदो। सर हाणे इहो त रब बाक्स ॼाणे थो, बहरहाल असां सुठी कैंपेन हलाई आहे ऐं असांखे उमेद आहे त इंशाल्लाह सर हिकु त यंग एनर्जेटिक टैलेंटेड ऐं मथां साफ़ सुठो किरदार जो हामिल आहे, तंहिं करे असीं चाहींदासीं त डिस्ट्रिक्ट बार जा सभु वोटर्स हुनखे वोट ॾियनि। असां बिल्कुलु वकीलनि सां अॻे बि असांजो ग्रुप हमेशह यूसुफ लगारी ग्रुप हमेशह हर वकीलनि जे हर मसइले में सिफ़ अवल जो दस्ते जो किरदारु अदा कयो आहे ऐं इंशाल्लाह अॻिते बि ईअं ई रहंदो। महिरबानी। मोहम्मद सुलेमान हुनर, मां जनरल सेक्रेटरी जो कैंडिडेट आहियां, इलेक्शन में पार्टिसिपेट पियो कयां। हिते जनरल सेक्रेटरी जे कैंडिडेट ते ऐं प्रेसिडेंट जे कैंडिडेट ते बेसिकली चार कैंडिडेट्स आहिनि। ॿ जेको आहे सो मुकमल पैनल्स आहिनि, हिकिड़ो आहे निसार दुरानी पैनल, ॿियो आहे अयाज़ दुनिया पैनल। जॾहिं त ॿिया कैंडिडेट्स हिकिड़ो PTI जो आहे सदर ते इमरान अलवी ऐं हिकिड़ो अनवर जतोई इंडिपेंडेंट आहे। अहिड़े नमूने सां जनरल सेक्रेटरी ते आउं इंडिपेंडेंट ग्रुप जे हिसाब सां। बॉडी जी मुदत केतिरी आहे, केतिरे सालनि ताईं? बॉडी जी मुदत बेसिकली एज़ पर रूल्स जेको आहे सो 1 साल ताईं आहे। 1 साल ताईं अहिड़ो कुझु कारनामो कयो आहे जेको माण्हू तव्हांखे सपोर्ट कंदे वकीलनि? मां साईं हिन में केतिरा ई जेके आहिनि वेलफेयर जा कम कया आहिनि, जंहिंमें हिकिड़ी फंड रेज़िंग आहे। मां जॉइंट सेक्रेटरी हाई कोर्ट बार एसोसिएशन बि रहियो आहियां, उन में कई क़िस्म जूं जेको आहे सो आहिनि न्यू बिल्डिंग कंस्ट्रक्शन, बुक लाइब्रेरी जे हवाले सां काफ़ी डेवलपमेंट्स जेके आहिनि कटी वञण खां पोइ जेकॾहिं कंहिं ग़रीब आहे उनजो केस पैसा न आहिनि उन केस सां सपोर्ट करे सघां? बिल्कुलु। ऐं मुंहिंजी त शुरू खां वठी जेका आहे सा इहा वीचर रही आहे, न सिर्फ़ु खटी वञण खां पोइ बल्कि पहिरीं बि आहे जेको आहे सो मुंहिंजो इहो बिल्कुलु हिकिड़ो रहियो आहे। तव्हां भले बिल्कुलु कनि ऐं कंदा रहंदा आहिनि। वालेकुम सलाम। अज़ीज़ुल्लाह जमाली जी सर। अरे अब्दुल हलीम जमाली आहे असांजो कैंडिडेट, उनखे सपोर्ट था कयूं जी सर। वाइस प्रेसिडेंट लाइ बीठो आहे जी। असां दोस्तनि खे चवंदा आहियूं साईं वोट ॾियो, पोइ हुननि खे कार्ड वग़ैरह ॾियणु, उन चवणु, हर कंहिंखे रिक्वेस्ट करणु, उन सां उहो जेको हिकिड़ो ज़हन उन ठही वेंदो, उहो वोटिंग थी सघे थो असांजे फेवर में मिली वञे। हा माशाल्लाह काफ़ी आहिनि, सभिनी दोस्तनि खे चवंदा पिया अचूं, पोइ हाणे रिज़ल्ट खां पोइ ख़बर पवंदी सही तरीक़े सां जी। हे ज़र लिस्ट आहिनि, हे त वैलिड आहिनि, हे वरी डिफॉल्टर्स जा आहिनि जेके आहिनि, उन में सभिनी खे हिते सीरियल नंबर चेक करे उन नमूने सां उनखे पर्ची ठाहे ॾींदा आहियूं, पोइ बूथ ॿुधाईंदा कहिड़े बूथ ते तव्हांजो वोट आहे, पोइ हुते वञी पंहिंजो वोट कास्ट कंदा आहिनि। हिते टोटल जेके आहिनि उहे 1500 आहिनि, 1228 आहे। लिस्ट जेका वैलिड उहो आहे, कुझु जो फीस वग़ैरह रहियल हूंदो या कोई मसइला हूंदा या छा उहा ॿी ॻाल्हि आहे, हुन जी सर उहे डिफॉल्टर वारनि जो हे तक़रीबन 310 जो आहे डिफॉल्टर। हा हे डिफॉल्टर्स में आहे। थैंक यू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहम्मद अयूब पाटोली, DSP सिटी हैदराबाद। स्पेशल सिक्योरिटी ड्यूटी जे हिसाब सां जनाब जहांगीर साहब हैदराबाद जिन लॻायो आहे, असांखे SSP हैदराबाद साहब हिते आया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे मुंहिंजे मालिक जा लख असां बिल्कुलु सही आहिनि। न अञा ताईं त को अहिड़ो कोन्हे, बसि सभु पढ़ियल लिखियल आहिनि, इहो ॼटनि जो कमु हूंदो आहे, पर माशाल्लाह सभु पढ़ियल लिखियल आहिनि। न को अहिड़ो इशू कोन्हे फ़िलहाल त, अञा को इशू कोन्हे। उन खां पोइ सुमरो साहबु आहे 3rd एडिशन सेशन जज, उनखे नॉमिनेट कयो अथनि। को बि ॿार जो को मसइलो हूंदो आहे त पोइ उनखे ॿुधाईंदा आहिनि, पोइ इंशाल्लाह हल थी वेंदा आहिनि। अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे फ़िलहाल त, अञा का अहिड़ो कोन्ह थियो आहे कोई माण्हू ॿुधाए। हा तक़रीबन 100-125 खनि नफ़री लॻल आहे। इंशाल्लाह अल्लाह अलाह जो रसूल कंदो, इंशाल्लाह ख़ैर थी वेंदी इंशाल्लाह। महिरबानी।
तव्हां कुझु तारीफ़? मुंहिंजो नालो नूर हक गिंदा। ऐं हिते बार काउंसिल में जो इलेक्शन थी रहिया आहिनि उन जे बारे में केतिरी सिक्योरिटी आहे, केतिरा असां तमामु मुतमिन आहियूं। अलाह जी महिरबानी सां सिक्योरिटी आहे। वकील असां सां ताउन कनि था। उहो पंहिंजो पढ़ियलु लिखियलु तबिको आहे। उहो पंहिंजो करे पियो थो पंहिंजजो वर्क इलेक्शन जो हले पई थी इलेक्शन। लिहाज़ा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। असांजा 300 माण्हू सिक्योरिटी ते लॻल आहिनि ऐं थ्रू आउट गेट लॻल आहिनि। DSP 3 आहिनि, SHO आहिनि, मां आहियां। सिक्योरिटी फर्स्ट क्लास आहे। न असां मुतमिन आहियूं अलाह जी महिरबानी। हा हा बिल्कुलु वकील सुठे नमूने पढ़ियलु लिखियलु तबिको आहे, सुठो ताउन था कनि। थैंक यू। मुंहिंजो नालो एडवोकेट रज़ाक बिरोई आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। ऐं अॼु 2020 इन डिस्ट्रिक्ट हैदराबाद बार में इलेक्शन आहे। सो इंशाअल्लाह ताला जेका असांजी संगत आहे पूरी कामयाबी सां हितां खटे ईंदी। ऐं मक़सदु ई इलेक्शन जो इहो आहे त हितां जा जेके पढ़ियल लिखियल वकील जेके लॉ अबाइडिंग सिटीज़न्स आहिनि इहे जॾहिं अॻिते ईंदा इहे क़ौम ऐं मुल्क जे जेको सूरत हाल आहे इन्हनि में चेंजिंग आणींदा। इहे जेके आहिनि कानून साज़ी बि इहे ई कंदा। सो इन जे करे पढ़ियल लिखियल माशरे जो अॼु पढ़ियल लिखियल इलेक्शन थिए पियो ऐं हिन में सभु पढ़ियल लिखियल ऐं हिकिड़े सुठे तरीक़े सां भाईचारी सां भाईबंदी सां इलेक्शन थिए पियो। हिकिड़े सुठे एनवायरमेंट पीसफुल एनवायरमेंट में आहिनि ऐं सभई पाण सां दोस्त गॾु आहिनि, हिक ॿिए सां मिलनि था खुलनि था ऐं गॾिजी खाइनि पीअनि था। इंशाअल्लाह ताला जेके बि दोस्त ईंदा सुठा दोस्त ईंदा ऐं उहे अॻिते इन बार ऐं जो ख़िदमत कंदा ऐं बार ऐं बेंच में हिकिड़ो सुठो रिश्तो हूंदो। ऐं ईअं मां उमेदु कयां थो जेके बि दोस्त हूंदा उहे अची करे हिते सुठा एकेडमिक प्रोग्राम्स कराईंदा, वर्कशॉप कराईंदा, सेमिनार्स कराईंदा ऐं उन सां गॾु गॾु जेके बि उहे जेके मज़लूम आहिनि जंहिंजो पहुची न आहे, कंहिंखां फीस बि पे नथा करे सघनि, मां यकीन कयां थो उहे सभु गॾिजी करे उन्हनि दोस्तनि सभिनी जा केस मुफ़्त में केस विढ़ंदा, उनजो साथ ॾींदा ऐं जेतिरो बहितरी थींदो ऐं इन्हनि डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया सां मिली करे जेतिरो बहितरी थींदो हिते ग़रीबनि जे लाइ सुठा प्रोग्राम करे सघंदा, उन्हनि जो साथ ॾींदा ऐं पढ़ियल लिखियल। सो इन जे करे अॼु इलेक्शन थिए पियो। इंशाअल्लाह ताला इहे सुठा दोस्त थींदा ऐं हिन बार जो ऐं बेंच सां हिकिड़ो सुठो माहौल ठाहींदा ऐं आवाम सां हिन जो सुठो माहौल ठहंदो। कहिड़े बार खे सपोर्ट कयो? हैदराबाद बार के सभई दोस्त पंहिंजा आहिनि। इंशाअल्लाह ताला जेके बि आहिनि सभई दोस्त पंहिंजा आहिनि। इंशाअल्लाह ताला सभिनी जेके सुठा दोस्त थींदा उहे सभई ईंदा। शाकिर नवाज़ मां ट्रेज़रर जी सीट ते कंटेस्ट पियो कयां हिते हैदराबाद डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन इलेक्शन में। ऐं हिन चकर तव्हां ॾिसंदो तव्हां अॼु जेको माहौल आहे रुझान आहे तक़रीबन यंगस्टर ऐं नौजवान वोटर जेको आहे उहो तमामु घणो आयो आहे, हिकिड़ी नई सोच सां आयो आहे। हिन टाइम असांजे दोस्तनि जेकी सोच आहे ऐं जेको विज़न खणी आया आहिनि उन में इहो आहे त हमेशह क़यादत चेंज थियणु खपे। अगरि हिकिड़ी क़यादत कुझु नथी करे सघे त इन लाइ असांखे नवनि माण्हुनि खे मौक़ो ॾियणु खपे ऐं नई सोच खे अॻिते अचणु ॾिजे जेका असांजे यानी ॿार जे लाइ कमु करे सघे ऐं जेका ॿार ऐं बेंच विच जेको फ़र्क़ु आहे उहो ख़तमु करे सघे। इन हिसाब सां हे जेको बि अॼु माहौल सॼायो वियो आहे इहा असांजी इलेक्शन 2 सालनि खां पोइ पई थिए। असांजी बि हिकिड़ी आहे जेको आला अख़्तियारनि खां बि गुज़ारिश आहे त महिरबानी हर साल इलेक्शन करायो ऐं जेके असांजा वॾा हिते लीडर्स आहिनि, जेके असांजा वॾा आहिनि, असां उन्हनि खे रुके था कयूं, मोदबन अर्ज़ु था कयूं त तव्हां असांजा वॾा हो, असां तव्हांजा बचा आहियूं। तव्हां कोशिशि कयो त हर साल नए चहिरे खे आज़मायो ऐं न थी सघे थो काफ़ी सारा माण्हू असांखां वधीक एबल हुजनि, थी सघे थो काफ़ी सारा माण्हू असांखां वधीक जेको आहे ज़ोर रिस्पॉन्स ॾींदा हुजनि ऐं वर्क कंदा हुजनि। इन करे असांजी गुज़ारिश आहे त सभिनी दोस्तनि खे आज़मायो ऐं असां पूरी उमेद आहियूं अलाह असांजी मदद कंदो इंशाअल्लाह। नेक तमन्नाऊं आहिनि, दुआऊं आहिनि ऐं ख़ुदा खां मदद कयो। जी मां पहिरियों चकर इलेक्शन पंहिंजी कंटेस्ट पियो कयां ऐं हिननि दोस्तनि जे हिसाब सां मदद सां मुंहिंजे भाइरनि जी मदद ऐं यंगस्टर जी मदद सीनियरनि जी जेको आहे दुआ सां पर कंटेस्ट कयूं पिया ऐं तमामु सुठो एक्सपीरियंस पियो रहे। हिते 2 पैनल वॾा कमु पिया कनि। उन्हनि पैनल में जेको आहे हिकिड़ो दुरानी ग्रुप साहिबु आहे, दुरानी साहिब जो ग्रुप आहे ऐं ॿियो जेको अयाज़ साहिब जो पैनल आहे, अयाज़ सुञो साहिबु। उन खां अलावा PLF वारनि जो जेको आहे ग्रुप उहो बि कमु करे पियो पर उहो पूरो पैनल अनाउंस न थियो, उनजो जेको कुझु कैंडिडेट अनाउंस थिया आहिनि। ऐं ॿियो आहे इंसाफ़ लायर फोरम वारनि जो, उन्हनि जो पैनल कमु करे पियो, उन में बि प्रेसिडेंट वग़ैरह उनजो अनाउंस थियल आहे ऐं ॿिया पैनल जेके रिज़र्व आहिनि। अदा मुंहिंजो जेको पहिरियों विजन आहे त हिते जेके यंगस्टर एडवोकेट अचनि था ऐं जेके सीनियर वकील उहे आहिनि जिन सां खोड़ सारा मसइला आहिनि जेके काफ़ी शयूं अफोर्ड नथा करे सघनि, मां उन्हनि जे लाइ मां इहो प्रॉमिस थो कयां ऐं ऑन रिकॉर्ड ॻाल्हि पियो कयां त मुंहिंजो जेको अचण जो बेसिक मक़सदु आहे उहो इहो आहे त हीअ जेका बार आहे इन खे असां वेलफेयर इदारो बणायूं
असां वकीलनि जी वेलफेयर कयूं ऐं इंशाअल्लाह हिन बार जा जेके बि हिसाब किताब आहिनि जेके बि एक्सपेंसिस वग़ैरह आहिनि इनकम आउट गोइंग आहे जेके बि उहे टोटल पब्लिक थींदा ऐं उहे टोटल जेके ख़र्च थींदा उहे वकीलनि जी वेलफेयर में थींदा न कि मुंहिंजी ज़ातियात लाइ ख़र्च थींदा न कंहिं ॿिए कम लाइ ख़र्च थींदा मां प्रॉमिस थो कयां त मां सिर्फ़ु वकीलनि जी वेलफेयर लाइ ऐं पंहिंजे ॿारनि जी वेलफेयर लाइ मां कोशिशि कंदुसि त सभिनी खां बहितर खां बहितर करे ॾेखारियां अदा मां ट्रेज़रर ख़ज़ानची जो उहिदेदार आहियां ऐं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़ज़ानची माण्हू चवंदा त ख़ज़ानची आयो त का सोच रखी आयो त मां बिल्कुलु इहा ई सोच रखी आयो आहियां त असांजो जेको ॿार जा जेके रिलेशन आहिनि भेण सां हिकिड़ा उन्हनि खे उन खां अलावा जेका असांजा ॿार जी जेका बजट आहे जेका प्रॉपर तरीक़े सां यूज़ न पई थिए उनखे प्रॉपर तरीक़े सां यूज़ आहे ऐं सीनियर्स वकील जेके आहिनि जेके ज़रूरतमंद आहिनि उन्हनि जी मदद करणु ऐं जेके यंगस्टर असांजा अचनि था जेके उन्हनि खे परेशानी उन्हनि खे पूरो करण लाइ उन्हनि परेशानियूं ख़तमु करण जे लाइ असां जेको आहे हिन उहिदे ते कंटेस्ट पिया कयूं ऐं दोस्तनि खां असां दुआ जा तलबगार आहियूं तव्हां ॿाहिरि जी असांखे दुआ खपंदी इंशाअल्लाह कंटेस्ट कंदासीं हिन सोच टीवी जे हवाले सां मां वकीलनि खे अहिड़ी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिते तव्हां वटि हज़ारे चहिरा पिया अचनि पूरी सिंध जो माण्हू हैदराबाद में पियो अचे सिंध जे पूरी सिंध जा माण्हू पिया अचनि ऐं असांजा दोस्त जेका वकील कम्यूनिटी आहे वी आर द क्रीम ऑफ द सोसाइटी असांखे पाण में ॿधी हुजणु खपे असांखे हमेशह हक़ जो साथ ॾियणु खपे ऐं मज़लूमनि जी मदद करणु खपे बजाए ज़ातियात ज़ाती मफ़ादात जे असांखे जेको आहे अवाम जा मफ़ादात ॾिसणु खपनि असांखे इहे शयूं ॾिसणु खपनि त कहिड़ियूं शयूं जेके अवाम जी बहितरीअ लाइ आहिनि असांखे उन्हनि ते ज़ोर ॾियणु खपे ऐं वकीलनि खे सियासत में ज़रूरु अचणु खपे छो जो हुनजो हिकिड़ो वॾो किरदारु आहे जीअं पाकिस्तान जो बानी उहो बि हिकिड़ो वकील हो अलामा इक़बाल हिकिड़ो वकील हो इन हिसाब सां असां वॾा वॾा नाला आहिनि बैरिस्टर एतज़ाज़ अहसन आहे पाकिस्तान जी तारीख़ में तव्हां ॾिसंदो त शबीर शेर जहिड़ो जेको आहे पाकिस्तान असांजे सिंध जो जेको सुप्रीम कोर्ट जो रही चुको आहे ऐं उहो आहे वाह बुलेट साहिबु आहे खोड़ सारा नाला आहिनि जेके हिन सिंध जी ख़िदमत कनि पिया मां तॾहिं यंगस्टर खे चवां थो त महिरबानी करे तव्हां जेके बि आहे फील्ड में आहियो कोशिशि कयो त तव्हां हिन प्रोफेशनल फील्ड में तव्हांजो हिकिड़ो माण्हू हुजणु ज़रूरी आहे ऐं हर घर मां हिकिड़ो वकील हुजणु ज़रूरी आहे छो जो इन ई फोरम ते असां सिंध जी ऐं पाकिस्तान जी सुठे तरीक़े सां ख़िदमत करे सघूं था ऐं हीअ हक़ीक़ी ख़िदमत इहा अथव अगरि तव्हां करणु चाहियो वॾी महिरबानी थैंक Mia Taj Mohammad Kiro, contesting candidate for president election of president District Bar Association Hyderabad. On behalf of group of Mr. Nisar Madurani Sahab, I asan जेको election contest करे रहे आहियूं ही हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी आहे डिस्ट्रिक्ट बार जी जेका असां डिस्ट्रिक्ट बार जेको आहे इंस्टीट्यूशन आहे बेसिक इंस्टीट्यूशन आहे जितां ट्रेनिंग थींदी आहे एडवोकेट्स जी ऐं वॾा वॾा सियासतदान जजिस स्कॉलर्स हिन बार एसोसिएशन मां निकिरंदा आहिनि हीअ बेसिक इंस्टीट्यूट आहे ट्रेनिंग जो ऐं असां वकील जेको आहे हिकिड़ो क्रीम ऑफ सोसाइटी आहे जेको ट्रेन करे थो रिप्रेज़ेंट करे थो पूरी सोसाइटी खे ऐं जॾहिं असां क्रीम ऑफ सोसाइटी जो ज़िक्र कयूं था त उहो हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु माण्हू आहे ऐं हिकिड़ो सिंबल आहे असां सियासतदाननि खे मुल्क में जमहूरियत जी हिकिड़ी परवरिश कयूं था हर साल असां वटि इलेक्शन्स थियनि थियूं जेको जमहूरियत खे परवान चढ़ण जो हिकिड़ो तरीक़ो आहे ऐं असांजा दोस्त हूंदा आहिनि जेके सॼो साल गॾु हूंदा आहियूं कोर्टुनि में गॾु हूंदा आहियूं शाम जो दोस्ती में ऑफिसनि में गॾु हूंदा आहियूं पर कॾहिं कॾहिं वेझा दोस्त ग्रुपनि में अलॻि अलॻि बीह रहंदा आहियूं उनजो इहो मक़सदु न आहे त असांजी ज़ातीअ न आहे या ज़ाती जहिड़ा आहिनि इलेक्शन खे हमेशह पॉज़िटिव वठिजे ऐं हिकिड़ो पंहिंजो मंशूर खणी अचे पोइ जंहिं बि मंशूर खे दोस्त लाइक कनि जंहिंखे एप्रिशिएट कयो वञे उनखे पॉज़िटिव एंगल सां उनखे जेको आहे सो एक्सेप्ट कयो वञे क़बूलु कयो वञे ऐं दोस्तनि खे मुबारकबाद ॾिनी वञे असां जेको मंशूर खणी निकिता आहियूं काफ़ी दोस्तनि जो असां साथ आहे असांखे उमेदु आहे त असांजी जीत यकीनी आहे पर जेकॾहिं असांजो मुखालिफ़ ग्रुप को अचनि था त असां हुनखे मोस्ट वेलकम कंदासीं ऐं पॉज़िटिव वे सां असीं हुनखे सपोर्ट कंदासीं बार में हींअर केतिरा माण्हू चूंडे मल्हाईंदा बार में टोटल 53 कैंडिडेट्स आहिनि जेके कंटेस्ट करे रहिया आहिनि इलेक्शन जिन में प्रेसिडेंट ते प्रेसिडेंट ते जेके आहियूं असां 4 ॼणा आहियूं ऐं जनरल वाइस प्रेसिडेंट आहिनि जनरल सेक्रेटरी आहिनि टोटल 53 कैंडिडेट्स आहिनि जेके कंटेस्ट करे रहिया आहिनि इलेक्शन उन मां जेका बॉडी ईंदी उहा असांजा जेके वकील दोस्त जिन खे रिप्रेज़ेंट इलेक्ट कंदा उहे असांजा रिप्रेज़ेंटेटिव हूंदा ऐं उहे सॼी ॿार लाइ क़ाबिल क़बूल हूंदा बॉडी हा तव्हां ॾिसो न प्रेसिडेंट वाइस प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी जॉइंट सेक्रेटरी लाइब्रेरी सेक्रेटरी ट्रेज़रर 6 थी आहे 7 MMC थी आहे इहे जा टोटल 13 ॼणा 13 ॼणनि जी बॉडी थींदी
हिकिड़ो ऑडिटर वरी बॉडी पाण इलेक्ट कंदी, बॉडी पाण जंहिंमें मीटिंग थींदी त उहो ऑडिटर जी इलेक्शन बॉडी पाण ऑडिटर मुक़ररु कंदी आहे। त ईअं टोटल तव्हां 14 ॼणा थी वेंदा। वकील ने केतिरी ख़िदमत कयो जो तव्हांखे वोट ॾेई कामयाबु कंदा? भाईजान मुंहिंजो हिकिड़ो रिकॉर्ड रहियो आहे, तव्हां जेकॾहिं हिन फील्ड सां वाबस्ता हूंदा या तव्हां किथे ॾिठो हूंदो त अलाह जो शुक्र आहे असां 15 साल ख़िदमत कई आहे। असां जंहिं महिल फील्ड में आयासीं त असां इहो मक़सदु खणी कोन आयासीं त असांखे सुभाणे जज थियणो आहे, असांखे सुभाणे पैसो कमाइणो आहे, वॾियूं वॾियूं मिल्कियतूं ठाहिणियूं आहिनि। मुंहिंजी फील्ड जेका हुई सा MBA हुई ऐं पंहिंजी स्पेशलिस्ट फील्ड छॾे हिन फील्ड में आयो हुउसि त ग़रीब तबिके खे मज़लूम तबिके खे जेके इंसाफ़ लाइ वाजाइनि था, जिन सां नाइंसाफ़ियूं असांजे मुआशरे में आहिनि, माण्हू जेके अताब जो शिकार आहिनि, उन्हनि जी मदद कई वञे। असां हिकिड़े पॉज़िटिव मक़सद सां हिन फील्ड में आयासीं ऐं अॼु अलाह जो शुक्र अदा कयूं था त लिटिगेंट हुजे, पब्लिक हुजे, वकील हुजे, जज हुजे, हर माण्हू असांजे इन नारे खे एप्रिशिएट करे थो। जेके असांजे मुख़ालिफ़ कैंप में वेठा उन्हनि बि असांखे एप्रिशिएट कयो त हिननि जे कैरेक्टर ते दाग न आहे, हिन जी ख़िदमत ते दाग न आहे। हिननि सॼी उमिरि जेको आहे सो ख़िदमत कई आहे मज़लूमनि जी, जेके वीचारा अबोझ कैदी हुआ, जेके वकील बर्दाश्त न करे पिया सघनि, जिन में औरतूं हुयूं, चाइल्ड हुआ, उन्हनि सभिनी जी असां वॉलंटरीली मदद कई आहे, जेका तारीख़ जो हिसो आहे ऐं ॿार जी हर मेंबर खे ख़बर आहे त असां हिकिड़ो प्रोग्राम ख़िदमत जे जज़्बे सां हिन फील्ड में आया हुआसीं। जिन तव्हां पाण सम्झो था जिन कंहिं फील्ड में स्पेशलाइज़ेशन हूंदी आहे त पैसे कमाइण जा 100 तरीक़ा हूंदा आहिनि। मूं MBA कई हुई ऐं MBA खे तव्हां सम्झो था त 2000 में MBA जो हिकिड़ो स्कोप हो ऐं वॾे खां वॾी मल्टीनेशनल कंपनी जॉइन करे सघियुसि पे ऐं पंहिंजी बैंकिंग जी फील्ड छॾे हिन जी फील्ड में आयो हुउसि त हिकिड़ो जज़्बो खणी आया हुआसीं, जंहिं त असां लाइ इहो ईज़ी हो त असां किथे AC ऑफिसनि में, वॾियुनि फैक्ट्रीज़ में, वॾियुनि जेके इंस्टीट्यूशन उते वञी आराम सां नौकिरी कयूं आहे ऐं पंहिंजे बचनि जी पालना कयूं आहे। पर असांजो जज़्बो जेको आहे उहो पूरे मुआशरे लाइ आहे, असांजे मज़लूम तबिके लाइ आहे, उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेके वकील फ़ोन नथा करे सघनि, जेके मज़लूम आहिनि, जिन सां प्रॉब्लम आहिनि। इन्हनि प्रॉब्लम खे हल करण लाइ असांखे ई किरदारु अदा करिणो पवंदो त जीअं मुआशिरो बहितरी ॾे वञे। ऐं जेके ग़रीब आहिनि उन्हनि जा केस सालनि खां वठी पियल आहिनि हिते, उन्हनि वटि पैसो बि न आहे जो केस अची विड़े सघनि। केस बाबा साईं तव्हां जेकॾहिं सेंट्रल जेल ते वञो, नारा जेल ते वञो, कोर्ट जे कंहिं स्टाफ खां पुछंदा हो, कंहिं वकील खां पुछंदा हो त मुंहिंजो ख़्यालु आहे त सभिनी खां पहिरियों ई मुंहिंजो ई नालो खयो वेंदो। जेल तां हुजे या बार में हुजे त भई कंहिं मज़लूम खे जेकॾहिं वकील नथो मिले त उन सभ खां पहिरियों ई ताजकीरी जो नालो ईंदो आहे त भई ताजकीरी खे अपॉइंट कयो वञे, उहो ई हिननि जी मदद कंदो। असांजा जज साहिबान जेके आहिनि उन्हनि वटि लिस्ट हूंदी आहे एडवोकेट्स जी, हर कोर्ट में उहा आहे त भई ग़रीब कैदियुनि जा जेके अफोर्ड नथा करे सघनि वकील, कहिड़ा कहिड़ा वकील आहिनि जेके उन्हनि जा केस वॉलंटरी बेसिस ते हलाईंदा आहिनि। तव्हां कंहिं बि कोर्ट मां, हाई कोर्ट, सेशन कोर्ट, हर जज जे तव्हां वेंदा कोर्ट में त तव्हांखे पंहिंजो नालो बिल्कुलु अञा नज़र ईंदो। जंहिं वटि पैसा न आहिनि उन्हनि खे तव्हां मुफ़्त में अफोर्ड करे सघो था, सोची तव्हां बाबा साईं असां कयो आहे, असां करे नथा सघूं, असां कयो आहे। तारीख़ गवाह आहे, तव्हां जेकॾहिं कैदियुनि जो वञी इंटरव्यू कंदा जेल में त तव्हां कैदी पाण ॿुधाईंदा त ताजकीर वाहिद वकील आहे जेको वॉलंटरी बेसिस ते ग़रीबनि जा केस हलाईंदो आहे। अॼु ताईं असां का वॾी दौलत न आहे ठाही, को वॾी असां ॿियनि शयुनि में न आया आहियूं, न को असीं सियासत में आहियूं, प्योरली प्रोफेशन हलंदा असां ग़रीबनि जी मदद कई आहे ऐं असांखे इन ते फ़ख़्रु आहे। ऐं असांजा दोस्त अॼु ग़रीब असांखे जेॾी महिल इलेक्शन असांजी अनाउंस थी, असांजे मुख़ालिफ़ कैंप में के वज़ीरनि जा माण्हू हुआ, के मिनिस्टर जा माण्हू हुआ, कंहिंजी वर्क MNAs करे रहिया। जंहिंमां मुंहिंजो वारो आयो त कोर्ट जा पटेवाला, कोर्ट जा चौकीदार, ग़रीब कैदी, लिटिगेंट जेके आहे उहे ई मुंहिंजो नालो खणंदा। अॼु तव्हां वञो इलेक्शन कैंपेन में ॾिसो, कंहिं वोटर खां पुछो, को चवंदो मूंखे फलाणी MNA फ़ोन कयो, को चवंदो मूंखे मिनिस्टर फ़ोन कयो, को चवंदो मूंखे XPG फ़ोन कयो, को चवंदो मूंखे फलाणी स्टेब्लिश खां फ़ोन आयो, को चवंदो मूंखे इस्लामाबाद खां फ़ोन आयो। पर मूंखे फ़ख़्रु थिए थो त जेॾी महिल असांजा दोस्त वकील जो चवनि था यार फलाणी पटेवाले ताजकीरी लाइ चयो, फलाणो कैदी ताजकीरी लाइ चयो, फलाणो लिटिगेंट जेको उन ताजकीरी जो नालो खयो, त असांखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे। इलेक्शन असां खटियूं या हारायूं, पर जेका ग़रीबनि जे दिलि में मोहबत आहे ऐं जेका हुननि असांखे हिन इलेक्शन में ॾिनी आहे, असां उन ते फ़ख़्रु था कयूं ऐं असां इहो उन्हनि जो शुक्रियो बि अदा कयूं था त उन्हनि जूं इहे मोहबतूं विसारण लाइक़ु न आहिनि। थैंक यू। जीअं तव्हां ॾिठो असां कैंडिडेटनि सां ॻाल्हियूं कयूंसीं इलेक्शन जे हवाले सां, हुननि जो चवणु हुयो त वकीलनि जा जेके मसइले मसाइल हूंदा असां उन मसइलनि खे बि हल कंदासीं। उन खां अलावा जेके ग़रीब माण्हू ईंदा ऐं उन पैसा पंहिंजा अफोर्ड कोन था करे सघनि केस जे हवाले सां, त असां हर वक़्तु उन सां गॾु हूंदासीं ऐं उहे असां सां राब्तो कनि। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। जी।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.